गम दुनिया जान जान जय तो लाडो तू बने तो
ॾाढो तूं वणे थो। अस्सलामुअलैकुम, गुड इवनिंग एवरीवन, गुड इवनिंग। कीअं आहियो तव्हां? उम्मीद थी कयां त तव्हां सभु ठीकु ठाकु हूंदव, ख़ुशबाश हूंदव हमेशह वांगुरु। ऐं मुंहिंजी दुआ आहे त हमेशह ईअं ई ख़ुशि रहो, आबाद रहो ऐं मुस्कुराईंदा रहो। जीअं त मां तव्हांजी पंहिंजी होस्ट, पंहिंजी सिंगर कोमल नाज़, ऐं अॼु बि तव्हांजो ऐं असांजो साथ हूंदो 4 खां 6 वॻे ताईं। ऐं इन 2 कलाक जे दौरान तव्हां असांखे लाइव कॉल्स करे सघो था, कुझु गुनगुनाए ॿुधाए सघो था ऐं कुझु शेरो शाइरी बि ॿुधाए सघो था। अकेली त मां हूंदी न आहियां, त मूंसां गॾु आहे तव्हांजो पंहिंजो मेज़बान ऐं होस्ट शिराज़ अली मीराली। जीअं बिल्कुलु कोमल ॻाल्हि कई, हर वीक वांगुरु असां ॾाढा इंतज़ार में हूंदा आहियूं त असांजो मंडे ऐं ट्यूसडे अचे, सूमर ऐं अंगारो अचे त असां पंहिंजे नाज़रीन खे एंटरटेन करे सघूं, पंहिंजे सुरनि सां, पंहिंजे म्यूज़िक सां तव्हांजे अॻियां सुर विखेरे सघूं। त अॼु वारो एपिसोड बि तमामु बहितरीनु ऐं तमामु मज़ेदार थियण वारो आहे। ऐं तव्हां इंट्रो ई मूंखे ॾिठो हूंदो त माना थोरी कोशिशि कई आहे असां चेंज करण जी। जी जी बिल्कुलु कोशिशि कई आहे चेंज करण जी। ऐं असां हमेशह शिराज़ कोशिशि कंदा आहियूं त जेको आहे सुठे खां सुठो जेको आहे प्रोग्राम कयूं ऐं पंहिंजे जेके ऑडियंस आहे, पंहिंजे जेके नाज़रीन आहिनि, उन्हनि खे अञा वधीक एंटरटेन करे सघूं। बिल्कुलु बिल्कुलु। त अॼु बि जेको आहे हमेशह वांगुरु असां सां गॾु जेको असांजी अॼु जेकी गेस्ट आहे उहा फीमेल गेस्ट आहे ऐं तमामु सुठियूं उहे आहिनि। ऐं जेको आहे उन्हनि पंहिंजे पाण खे मञिरायो आहे ऐं ॾाढो सुठो ॻाए रहियूं आहिनि ऐं कोशिशि सुठी उन्हनि जी मतिलबु जारी ऐं सारी आहे ऐं लाइव इवेंट्स बि कंदियूं आहिनि। पर गेस्ट जो इंट्रोडक्शन असां कराईंदासीं ब्रेक खां पोइ। उन जे लाइ तव्हांखे करिणो पवंदो थोरो इंतज़ारु। त वठूं त हिकु शॉर्ट कमर्शियल ब्रेक, विल बी राइट बैक। वेलकम बैक नाज़रीन, हिकु दफ़ो ॿीहर तव्हांखे भलीकार था चऊं पंहिंजे इन ख़ूबसूरत प्रोग्राम सिंध म्यूज़िक में। ऐं जीअं त तव्हांखे इंट्रो में मां ॿुधायो त अॼु जी जेके असांजी गेस्ट आहिनि तमामु सुठी आवाज़ जी मालिक आहिनि ऐं जेको आहे उन्हनि जी जेतिरी तारीफ़ कयां घटि आहे। ऐं जेको आहे घटि अरसे में ई जेको आहे उन्हनि काफ़ी सारो कमु कयो आहे ऐं पंहिंजे पाण खे मञिरायो आहे। सो तव्हांखे घणो इंतज़ारु कोन कराईंदासीं। असां सां गॾु आहिनि तबस्सुम नाज़। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। कीअं आहियो तव्हां? मां बिल्कुलु ठीकु। अचण में का तकलीफ़ त नथी? तव्हां कराची में ई मतिलबु कराची मां ई आया आहियो, लेकिन थोरो परे खां आया आहियो? बसि इहो ट्रैफिक जी त तव्हांखे ख़बर आहे, सॼी ट्रैफिक इहा जाम रहे थी। बसि इहो ई थियो, बसि अची वियासीं। अलाह तव्हां एॾो प्यार सां घुरायो असांखे, ॾाढी ख़ुशी थी। तव्हां जहिड़े सिंगरनि खे प्यार सां न घुराईंदासीं त ॾाढी ख़ुशी थी। जी ॿियो ॿुधायो, ठीकु ठाक तबियत मिज़ाज ओके आहिनि? करम आहिनि मौला जा, करम बिल्कुलु। जी शिराज़, तव्हां बि सभ खां पहिरियां आदि तव्हांखे वेलकम चऊं था असांजे प्रोग्राम में। ॾाढी ख़ुशी थी तव्हां आया हुआ ऐं तव्हांजो पंहिंजो ई प्रोग्राम आहे, तव्हां हमेशह ईंदव। ऐं बिल्कुलु तव्हां जेका ॻाल्हि कई ट्रैफिक इशूज़ जी कराची में आहिनि, बिल्कुलु कॾहिं कॾहिं असांजा गेस्ट लेट बि थी वेंदा आहिनि, पर को मसइलो न आहे। नाज़रीन जॾहिं तव्हांजा सुर ॿुधंदी, तव्हांजा गीत ॿुधंदी त सभु एंटरटेन थी वेंदा माशाल्लाह। सभ खां पहिरियां इहो ॿुधायो तव्हां ठीकु आहियो? मां बिल्कुलु ठीकु। कहिड़े कहिड़े प्रोजेक्ट्स ते कमु हले पियो तव्हांजो? बसि एल्बम्स ते थोरो प्रोग्राम 2-3 शादियुनि जा, ईअं अहिड़े हिसाब सां। ज़्यादातर वरी घर में बिज़ी आहियो पंहिंजी लाइफ में माशाल्लाह। हा, सुठी ॻाल्हि आहे, तमामु बहितरीनु। हा, ऐं असां चयूं था त नाज़रीन खे घणो वेट न करायूं, त सभ खां पहिरियां असांखे कहिड़ो गीत तव्हां ॿुधायो? मां तव्हांखे गीत ॿुधाईंदमि, अलाह सुहिणो थो अचे। हा बाबा, तमामु ज़बरदस्त आहे। जी जी ॿुधायां थी तव्हांखे। बिल्कुलु पेश कजे। अल्लाह सुण थो अचे, हाय जानी थो अचे, सालने खाजे साजन लाए मुझी दिल पैसके। अल्लाह सुण थो अचे, हाय जानी थो अचे, अल्लाह सुण थो अचे, हाय जानी थो अचे, सालन खाजे साजन लाए मुझी दिल पैसके। अल्लाह सुण थो अचे, हाय जानी थो अचे।
वाह 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 ज़बरदस्त पहिरें ज़बरदस्त गीत में असांखे झुमाए छॾियव। बिल्कुल बिल्कुल जानी पियो अचे। अच्छा शायरी कंहिंजी हुई? ये शायरी आहे अली अकबर ओठो आहे ऐं सऊदी जिद्दा जो आहे। जी जी तमामु सुठो शाइर आहे, हुनजी शाइरी आहे। वाह 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 ज़बरदस्त। त उन्हनि तव्हांखे ई स्पेशल लिखी ॾिनी? जी जी स्पेशल मूंखे ई लिखी ॾिनी आहे हा हुननि। त इहो तव्हां मतिलबु ट्रैक जेको आहे ठारायो आहे, रिकॉर्ड करायो आहे गानो? जी या जी वरी- बिल्कुलु कराईंदमि इंशाअल्लाह। अच्छा तव्हां मतिलबु लाइव गायो आहे हिते फर्स्ट हा टाइम? न लाइव बि ॻायो आहे, इहो मां कयो बि आहे। मुंहिंजे ख्याल सां एक्चुअली कंपोजिशन पुराणी आहे पर तव्हां पंहिंजे अंदाज़ में ॻाई पंहिंजे अंदाज़ में नओं करे ॻायो आहे। जी, जी। बहितरीनु वाह, वाह, ज़बरदस्त। ऐं मज़े जी ॻाल्हि इहा आहे त मां इहा चवणु चाहींदुसि त शादियुनि जो सीज़न पियो हले जी, जी। ऐं तव्हांजो ही गीत जेके हाणे शादीशुदा नवां जोड़ा हूंदा न उन्हनि खे डेडिकेट बि थी वियो हिकिड़े तरीक़े ज़बरदस्त आहे। बिल्कुलु 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 ईअं ई आहे। बिल्कुलु बिल्कुलु। अच्छा तबस्सुम इहो ॿुधायो त तव्हांखे कीअं मतिलबु शौक़ु थियो हिन फील्ड में अचण जो, सिंगिंग जी, ऐं उस्ताद तव्हांजा केरु आहिनि? बाबा मुंहिंजो शौक़ु ईअं आहे सम्झो स्कूल जे दौरान स्कूल में जीअं नंढा नंढा फंक्शन थींदा हुया हा हा उन में माना हिसो वठणु, आवाज़ अलाह जे तरफ़ां गॉड गिफ्ट माना ईअं त अची करे बसि को बि फंक्शन थिए या छा त मूंखे चवंदो आहे तव्हांजो आवाज़ु ॾाढो सुठो आहे हा ऐं तव्हां अचो। इन हिसाब सां माना बचपन खां वठी शौक़ु हुयो। अच्छा पोइ वरी उस्ताद शमन अली मीरालीअ खे ॿुधो त बसि रूहानी उस्ताद उहो ई आहे। अच्छा हा ऐं उन खां पोइ ज़ाहिरी उस्ताद बि आहे हिकिड़ो, उस्ताद रशीद नालो आहे हुनजो सखर में, असां बेसिकली सखर जा आहियूं अच्छा अच्छा जी, अच्छा जी। माशाल्लाह माशाल्लाह। सम्झो। ऐं मुंहिंजो रूहानी उस्ताद शमन अली मीराली आहे। जी वाह 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 ज़बरदस्त। माशाल्लाह दी मुंहिंजो इहो सवाल बि इहो ई हुयो त माना तव्हांजा उस्ताद केरु आहिनि ऐं अचूं था तव्हांजे नेक्स्ट हुन ते, पर कॉलर्स असां सां गॾु मौजूदु आहिनि। अस्सलाम वालेकुम। अस्सलाम शिरा साहब, मेरा जुड़े जो से जुड़े साहब बिस्मिल्लाह, कीअं आहियो? ख़ुशि आहियो? ॿियो ख़ैर आहे? शोभी भाई जिंदाबाद। शोभी भाई ज़िंदाबाद। ॻाल्हायो कचहरी कयो शोभी भाई सां। असांजे कलाम को सुठो ॿुधायो। साईं बिल्कुलु ॿुधायूं था बिल्कुलु। तबस्सुम ॿियो काल करे ई कोन्ह काल। साईं ना कॉल बि खणंदासीं। तबस्सुम साहिबा असां सां गॾु मौजूदु आहिनि, तमामु प्यारा प्यारा गीत असांजा अॼु ॿुधाईंदा। महिरबानी साईं। महिरबानी, ख़ुशि हुजो, आबाद हुजो। जी अॼु ही असांजो लाइव शो आहे त हिन जे करे कॉल्स ईंदियूं आहिनि, कुझु फरमाइशूं कंदा आहिनि माण्हू। ऐं मज़े जी ॻाल्हि असांजे प्रोग्राम में जेके कॉलर्स आहिनि उहे सुरीला बि आहिनि, उहे पाण असांखे शाइरियूं बि ॿुधाईंदा आहिनि ऐं जीअं कोमल इंट्रोडक्शन में चयो त मतिलबु उहे गीत बि ॿुधाईंदा आहिनि ऐं पोइट्री बि असांखे पेश कंदा आहिनि। बिल्कुलु बिल्कुलु। अच्छा तबस्सुम इहो ॿुधायो सभ खां पहिरियां त तव्हांखे असांजे प्रोग्राम में फर्स्ट टाइम आया हो, कीअं पियो लॻे तव्हांखे? तमामु ज़बरदस्त, तमामु सुठो प्रोग्राम आहे तव्हांजो ऐं मां ॾिसंदी बि आहियां। हा हा जी जी ॾिसंदा बि आहियो। सुठो प्रोग्राम आहे तव्हांजो आहे माशाल्लाह। वाह 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 ज़बरदस्त। अच्छा लाइव तव्हां ॾिसंदा आहियो, अॼु तव्हां पाण हिते मौजूदु आहियो, कीअं पियो लॻे तव्हांखे? तमामु ख़ुशी थी थिए ऐं तमामु सुठो थो लॻे माशाल्लाह। ज़बरदस्त बहितरीनु बहितरीनु। अच्छा तबस्सुम तव्हां ॿुधायो त तव्हांजो उस्ताद मतिलबु आहे सखर में रहंदो आहे, पोइ तव्हां सिख्या में का मुश्किलात वग़ैरह न ईंदी आहे छो जो उते परे आहिनि त कुझु सिखण में या कॉल वग़ैरह ते तव्हांखे मतिलबु उहो क्लासिस ॾींदा रहंदा आहिनि? जी ईअं ई आहे न, बसि जिते माण्हू परेशान थिए थो या कोई माण्हू मुंझे थो त उते लाज़मी आहे उस्ताद जी माण्हू सहायता वठंदो। ज़रूरी आहे ज़रूरी आहे ज़रूरी आहे। कॉलर बि मौजूदु आहिनि। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम जी अदा केरु ऐं किथां पिया ॻाल्हायो? सदरदीन महर पियो ॻाल्हायां शराबपुर शहर मां। भली कार था चऊं तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम में छा चवणु चाहींदव, कीअं पियो लॻे तव्हांखे असांजो प्रोग्राम? तव्हांजो प्रोग्राम तमामु बहितरीनु सुठो प्रोग्राम आहे। थैंक यू सो मच। कुझु चवणु चाहींदव, का फरमाइश करणु चाहींदव? हा अदी तबस्सुम खे चवंदासीं को बि पसंदि जो गानो ॿुधाए असांखे। जी तव्हां अदी तबस्सुम सां ॻाल्हाए बि सघो था, कचहरी कयो। जी ॻाल्हायो। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अदी ख़ुशि आहियो भेण? जी अदा करम मौला जा, तव्हां ॿुधायो? जी ख़ैर आहे। अदी असांजी पंहिंजी पसंदि जो कोई बि गानो ॿुधायो। जी जी अदा इंशाल्लाह तव्हांखे ॿुधायूं पिया। ठीकु आहे अदा, तव्हांजी पसंदि जो को बि मतिलबु जेको अदी पाण ॿुधाईंदा इंशाल्लाह। वॾी महिरबानी। वॾी वॾी महिरबानियूं। ख़ुशि हुजो, आबाद हुजो। ख़ुशि हुजो। जी तबस्सुम साहिबा, मां इहो बि चवां त मतिलबु तव्हांखे केतिरो टाइम पीरियड थी वियो आहे तव्हांजे मतिलबु हिन प्रैक्टिकली तव्हां खोड़ सारा एल्बम बि कया हूंदा, इवेंट्स बि कया हूंदा? जी जी लॻभॻि तव्हांखे केतिरो टाइम थी वियो? मुंहिंजा ईअं सम्झो 5-6 एल्बम मां कया आहिनि। एल्बम एॾा ज़्यादा न आहिनि कया, बाक़ी तक़रीबन मूंखे 25 साल थी विया आहिनि हिन फील्ड में। 25 साल? 25 साल थी विया आहिनि। वॾो टाइम पीरियड आहे। वॾो हा। ऐं ॿी ॻाल्हि इहा मां चवणु चाहींदुसि त खोड़ सारियूं रुकावटूं बि आयूं हूंदियूं, मुश्किलातूं जी बि जी आयूं उहो हूंदियूं त हाणे लाज़मी हा, माना जहिड़ी हिकु तिकड़ी औरत माना सिंगिंग कंदी आहे त 100 मसइला मसाइल हूंदा आहिनि। बिल्कुलु बिल्कुलु। कुझु मिटनि जा, कुझु माइटनि जा, कुझु पंहिंजनि जा। बसि पोइ अलाह जो शुक्र आहे हाणे पर तव्हांजो जेको जुनून आहे, म्यूज़िक सां लव आहे, उहो तव्हांखे माना खणंदो थो अचे। ज़बरदस्त। ज़बरदस्त। कॉलर्स बि असां सां गॾु मौजूदु आहिनि अगेन। अस्सलाम वालेकुम।
वालेकुम सलाम। मदा शजाद कोट तो हिम्मत अली खुश्क। हिम्मत साहब कीअं आहियो? ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह। तव्हां ॿुधायो? अल्हम्दुलिल्लाह साईं। सभ खां पहिरियां तव्हांखे भलीकार चऊं पिया असांजे सिंध म्यूज़िक प्रोग्राम में। महिरबानी। असां मिड़ई तव्हांखे फ़ोन कंदा आहियूं जी। नंबर लॻंदो आहे त ॻाल्हाईंदा आहियूं। असल में अदा खोड़ सारियूं कॉल्स ईंदियूं आहिनि, इन जे करे कॾहिं कॾहिं कॉल न बि लॻी वेंदी आहे, पर हुनजे लाइ माज़रत कयूं था। पर हींअर त तव्हां असां सां ॻाल्हायो था। ॿियो ख़ैर अमून? शुक्र अल्हम्दुलिल्लाह। प्रोग्राम ॾिसंदा आहियो असांजो? हा, प्रोग्राम ते हाणे बि वेठा आहियूं। महिरबानी अदा, ईअं ई हमेशह ॾिसंदव, ईअं ई प्यार ॾींदव असांखे। महिरबानी। थोरी अलाह सलामत रखे। महिरबानी वॾी वॾी। महिरबानियूं महिरबानियूं। महिरबानी। अच्छा हिम्मत साहब, तव्हां सां अर्ज़ु आहे हिकिड़ो। हेलो हली जी जी तबस्सुम साहिबा, त हाणे तव्हां असांखे छा था ॿुधायो? हाणे मां तव्हांखे गीत ॿुधाईंदमि उस्ताद शमन अली मिरालीअ जो गीत। वाह वाह जी वाह वाह जी, उहो गीत पेश कजे। सभु दिलासा ॾियनि था पर वाह वाह। हो 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 हा 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 सब दिलासा ॾियनि था पर तोसां मिलाए कोई नथो। कहिड़े हाल में तूं आहीं मूंखे ॿुधाए कोई नथो। सब दिलासा ॾियनि था पर तोसां मिलाए कोई नथो। सब दिलासा ॾियनि था पर तोसां मिलाए कोई नथो। कहिड़े हाल में तूं आहीं मूंखे ॿुधाए कोई नथो। सब दिलासा ॾियनि था पर तोसां मिलाए कोई नथो। सब दिलासा ॾियनि था पर तोसां मिलाए कोई नथो। कहिड़े हाल में तूं आहीं मूंखे ॿुधाए कोई नथो। हो 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 आ हा 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 आ हा हा हो 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 आ हा हा आ हा हा। महबूब मगर तो वटि मूंखे पुॼाए कोई नथो। कहिड़े हाल में तूं आहीं मूंखे ॿुधाए कोई नथो। हो 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 आ हा 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 आ हा 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 हो हो हो
कोन ॾिनो परेशान ॾिसी मूंखे को सहारो त कोन ॾिनो को सहारो त कोन ॾिनो रंदो सवरनि महणा दिल लाइ कोई नथो रंदो सवरनि महणा दिल लाइ कोई नथो कहिड़े हाल में तूं आहीं मूंखे ॿुधाए कोई नथो बदर बिठो तुझी जुदाईअ में रोआ रत जानी रबदर रोआ रत जानी रबदर मुखी रोवंदो ॾिसी जानी हित खिलाए कोई नथो सब दिलासा ॾियनि था पर तोसां मिलाए कोई नथो कहिड़े हाल में तूं आहीं मूंखे ॿुधाए कोई नथो हो आ हा हा आ हा अॼु त शिराज़ जेको असांजे प्रोग्राम में लॻे नथो तव्हांखे 4 चंड मन लॻी विया बिल्कुलु हक़ीक़त मज़े मज़े जा जेके आहिनि कलाम ॿुधण जे लाइ मिलनि पिया ऐं एतिरो ई पुराणो सॉन्ग आहे जेको हाणे टफ सॉन्ग आहे ऐं ॾाढो ख़ूबसूरत बि सॉन्ग आहे माशाल्लाह ॾाढो मज़ो आयो अच्छा सिलेक्शन तव्हां पाण कंदा आहियो गाननि जी मतिलबु कंहिं इवेंट्स में वेंदा आहियो या एल्बम्स जे हवाले सां बि जी मां पाण सिलेक्शन कंदी हा माना मुंहिंजी पंहिंजी दिलि चवंदी आहे जेका मूंखे धुन सुठी ज़्यादातर त मूंखे उस्ताद शमन अली मीराली जी धुनियूं वणंदियूं आहिनि ज़्यादातर छो जो उनखे ज़्यादा ई ॿुधो आहे त पोइ ज़्यादातर मुंहिंजी उहे ऐं तव्हांजो ही गीत ॿुधी करे असांखे यकीन बि थी वियो त वाकई तव्हां उन्हनि जा हिकिड़ो मदार आहियो एॾो माशाल्लाह ज़बरदस्त एतिरो मां ॿुधो आहे उस्ताद शमन अली मीरालीअ खे जंहिंजी का हद बि न आहे ज़बरदस्त ब्रेक जो टाइम भी थी वियो आहे अॼु एतिरा ख़ूबसूरत शिराज़ असांखे सॉन्ग्स ॿुधण लाइ मिलंदा आहिनि त पोइ दिलि त न आहे चवंदी त ब्रेक जी तरफ़ वञूं लेकिन ब्रेक वठण बि लाज़मी आहे त वक़्तु थियो आहे नाज़रीन हिते हिकु शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो केॾा बि न वेंदा अचूं था हिकु शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ वेलकम बैक नाज़रीन हिकु दफ़ो ॿीहर तव्हांखे भली कार था चऊं सिंध म्यूज़िक प्रोग्राम में अच्छा जॾहिं असांजे प्रोग्राम में एतिरा ख़ूबसूरत जेके मतिलबु गेस्ट ईंदा आहिनि न पोइ दिलि चवंदी आहे त बार बार भली कार चइजे सो मूंखे यकीन आहे त अॼु जो जेको एपिसोड आहे अॼु जो जेको असांजो प्रोग्राम आहे नाज़रीन बि भरपूर तरीक़े सां मतिलबु इंजॉय कंदा हूंदा सो तबसुम नाज़ असां सां गॾु मौजूदु आहिनि तबसुम छा ॻाल्हि आहे कंफ्यूज़ छो पिया लॻो एतिरा न कंफ्यूज़ त न आहियां हा तव्हां हींअर कंहिं सोच में गुम हुया छा पिया सोचो अहिड़ो कुझु न आहे अहिड़ो कुझु न आहे मूंखे ईअं लॻे पियो तव्हां कुझु सोचो न कंफ्यूज़ न आहियो माना म्यूज़िक सां घणो प्यार आहे त उन धुन में गुम थी विया शायदि तव्हां मूंखे मुंहिंजे ख़्याल में तव्हां सोचो पिया त हाणे कलाम मूंखे हीअ करिणो आहे जी बिल्कुलु हा अच्छा हाणे थोरो जेको आहे
अच्छा कॉलर मौजूद आहिनि पोइ तव्हांजे सवाल जी तरफ़ अचूं था। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कीअं आहियो तव्हां? सभु ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह ठीक ठाक। अदी तव्हां ॿुधायो तव्हां कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जो शुक्र आहे ठीकु आहियूं। कीअं पियो लॻे अॼु वारो असांजो प्रोग्राम? माशाल्लाह जाम सुठो आहे, हमेशह वांगुरु ज़बरदस्त। हा जाम एंजॉय था कयूं। थैंक यू सो मच। तबस्सुम नाज़ साहिबा असां सां गॾु मौजूदु आहिनि, कुझु ॻाल्हाइणु चाहींदव या का फरमाइश करणु चाहींदव? जी मूंखे शिराज सर सां ॻाल्हाइणो आहे। शिराज सां ॻाल्हाइणो जी आहे? जी अदी अस्सलाम वालेकुम, कीअं आहियो अदी? जी जी बिल्कुलु ठीकु। तव्हां ॿुधायो तव्हां कीअं ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह मां बिल्कुलु ठीकु लॻो पियो आहियां। प्रोग्राम एंजॉय कयो पिया असांजो? जी जी माशाल्लाह जाम सुठो पियो थिए। महिरबानियूं महिरबानियूं। कुझु चवणु चाहींदव असांजे प्रोग्राम जे बारे में? सर माशाल्लाह प्रोग्राम जाम सुठो आहे, ज़बरदस्त। सभु जाम एंजॉय कंदा आहियूं। थैंक यू महिरबानियूं। सर खे नंढिड़ो अर्ज़ु आहे। जी जी सर असां विथ फैमिली शोर सुना आहियूं, एंजॉय कंदा आहियूं। जी हा महिरबानियूं। सर जी सर मुंहिंजी भाभी खे चवणु आहे त तव्हां फ़ाइज़ा अली सिंगर आहिनि, मूंखे घुरायो। फ़ाइज़ा अली सिंगर खे घुरायूं? जी ज़रूर ज़रूर। असांजे डायरेक्टर साहब जी जेको आहे उन्हनि सां ॻाल्हि ॿोल हले पई ऐं ज़रूर असां उन्हनि खे पंहिंजे प्रोग्राम में इनवाइट कंदासीं। जी सर सर तव्हां सर शमन जो को सॉन्ग ॿुधाइजो लास्ट में। बिल्कुलु ॿुधाईंदासीं, बिल्कुलु ॿुधाईंदासीं। तव्हां कुझु गुनगुनाए ॿुधाईंदव? जी तव्हां कुझु ॿुधाईंदव पंहिंजी आवाज़ में? जी जी ॿुधायो। तुंहिंजी नज़र में मुंहिंजो हा सर भूल गए। खिलो छो पिया? थोड़ो शर्माइनि था असल में। लाइव तव्हांखे पूरी सिंध ॾिसे पई। तव्हांखे पूरी सिंध ॿुधे पई जी। सर ॿुधायां? हा जी ॿुधायो, कुझु ॿुधायो, गुनगुनाए ॿुधायो कुझु। दिल जा बादशाह न थे ख़बर वाह साईं वाह। दिल जा बादशाह न थे ख़बर वाह वाह। थोड़ी मोहब्बत जीरा सिखायो थी सखी। आहा दिल जा बादशाह न थे ख़बर वाह 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 वाह। बेहतरीन ज़बरदस्त ज़बरदस्त। वॾी वॾी महिरबानी अदी। ईअं ख़ुशि हुजो, आबाद हुजो ऐं सॼी फैमिली असांजो प्रोग्राम ॾिसंदा कयो। जी तबस्सुम साहिबा वाकई जी शिराज, मां तबस्सुम खां वञण खां पहिरियां नाज़रीन खे कुझु ॿुधाइणु चाहींदसि त अॼु जो जेको असांजो इंट्रो हुयो, जेको असां सॉन्ग स्टार्ट में ॻाईंदा आहियूं, थोरो तव्हां ॾिठो हूंदो त चेंज हुयो। उहो चेंज इन करे हुयो जो छो असांजो जेको डायरेक्टर आहे उहो थी वियो आहे चेंज। हाणे जेके असांजा डायरेक्टर आहिनि उहे आहिनि ज़फ़र जिस्काणी साहब, जेके त तमामु मतिलबु सिंधी मीडिया जा त मां चवंदसि त सीनियर डायरेक्टर आहिनि ऐं ॾाढो सुठो कमु कनि था ऐं ॾाढो सुठो सम्झाइनि था। सो मां चयमि त असांजे नाज़रीन खे बि ख़बर पए त असांजा डायरेक्टर जेके आहिनि उहे चेंज थी विया आहिनि, त इन करे असांखे जेको कन में ॿुधाईंदा रहंदा ऐं असां उअं ई कंदा रहंदासीं। अच्छा तव्हां त ॿुधायो पंहिंजे डायरेक्टर जे बारे में। मां बि कुझु चवणु चाहियां थो एज़ एन आर्टिस्ट। मतिलबु मां उन्हनि जो इलाही फैन आहियां, छो जो उन्हनि काफ़ी रोल्स बि कया आहिनि माशाल्लाह। इलाही वॾा आर्टिस्ट आहिनि असां सिंध जा। ऐं ॿी ॻाल्हि त हाणे डायरेक्ट करनि था त मां थोरो नर्वस बि हुयुसि। मूंखे चई छा मसलो आहे? नर्वस थियण जी काई बि ज़रूरत न आहे, तुंहिंजो पंहिंजो प्रोग्राम आहे। सर लव यू। बहितरीन ऐं ॾाढो मज़ो पियो अचे असांखे। वाह 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 ज़बरदस्त त अदी इहो आहे असांजी असल में सिंध टीवी असांजी फैमिली आहे, असांजो घर आहे। असां ईअं ई इंजॉय कंदा आहियूं, हिक ॿिए खे थोरो तंग बि कंदा आहियूं। कोमल खे ॾाढो मां तंग कंदो आहियां, कोमल मूंखे तंग कंदी आहे, पर असां तव्हांखे तंग न कंदासीं। तव्हां पहिरियों ई नर्वस था लॻो। हा न, लेकिन असांजा जेके आर्टिस्ट आहिनि असां उन्हनि खे बि तंग कंदा आहियूं। ख़ासि तौर ते मां तंग कंदी आहियां, पर तव्हां पहिरियों ई एतिरा कंफ्यूज़ पिया लॻो था तव्हांखे तंग करण ते दिलि नथी चए। न मां कंफ्यूज काथे आहियां भई। हाणे तव्हां जोरी बस कंफ्यूज करे कंफ्यूज ई करे छॾो। असां चई उन्हनि खे कंफ्यूज न कंफ्यूज थियण जी ॻाल्हि न आहे। तव्हांजो ई पंहिंजो घर आहे, पंहिंजो चैनल आहे सिंध टीवी। अच्छा मां हाणे थोरो म्यूज़िक खां मतिलबु सवाल कंदसि त जेको आहे शॉपिंग वग़ैरह तव्हांखे करणु पसंदि आहे? जी त हाणे हर औरत जी ख़्वाहिश हूंदी आहे भई शॉपिंग कयूं असां माशाल्लाह। अच्छा इन ई तव्हां सां ॻाल्हायूं था, पर कॉलर्स असां सां गॾु मौजूद आहिनि। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम शिराज भाई, याली मदद पीर सखी मौला अली पाक मदद। अदी कीअं आहियो? ख़ुशि आहियो? जी शुक्र अल्लाह जो। शिराज भाई मां समीना सराब नवाशा में पई ॻाल्हायां। जी जी तव्हांखे सुञाणे वरितोसीं। परी साह जी शायदि तव्हां फ्रेंड आहियो। जी मां मुंहिंजी मदर आहियां। परी साह जी कीअं आहियो तव्हां? अच्छा मदर आहियो। कीअं आहियो तव्हां? ठीकु आहियो? माशाल्लाह ज़बरदस्त ड्रेसिंग था ॿई गुड लुकिंग। अॼु त तमामु ज़बरदस्त जेको सॉन्ग गुनगुनायो न, असांखे तमामु झुमाए छॾियो।
माशाल्लाह Thank you so छा much. ॻाल्हि कजे अदी मुंहिंजी तमामु ज़बरदस्ती असांजी थैंक यू सो मच तव्हांजी उम्मीद बि आहे जी 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 तव्हां खां थैंक यू सो मच महिरबानी अदी थैंक यू सो मच ॾाढा तव्हांजी प्यारा फिल्म नज़रुनि जो कमाल आहे जो तव्हां असां केतिरो लाइक कयो था पसंदि कयो था असांजे प्रोग्राम खे लाइक कयो था थैंक यू सो मच महिरबानी ख़ुशि जो आबाद हुजो थैंक यू जी तबसुम तमां शॉपिंग जे हवाले सां पुछां पई त शॉपिंग शॉपिंग त बाबा मुंहिंजी ये सम्झो फेवरेट आहे हर जा माना शॉपिंग 8 ॾींहं 10 ॾींहं ईअं माना मां वञा ई वञा माशाल्लाह शॉपिंग न कयां त मन तव्हां पैसा ईअं उॾारींदा आहियो उॾारींदा आहियूं अच्छा कलर तव्हांजो कहिड़ो फेवरेट आहे कलर मुंहिंजो ब्लैक ब्लैक ऐं तव्हां वाकई माना वाइट में कॉम्बिनेशन ब्लैक वारी ही रखी आयो ब्लैक मुंहिंजो फेवरेट कलर मन वाइट बि अगरि आहे या ॿियो को कलर बि आहे त हुन में ब्लैक ज़रूरी आहे ब्लैक मतलब जीअं अॼु मां ब्लैक पाया आहियां मां ॾाढो प्यारो थो लॻां हा जी माशाल्लाह तमामु थैंक यू पंहिंजी ब्लैक तारीफ़ मुंहिंजो पाण कराईंदा। हा बस सही आहे माशाल्लाह सुहिणो ब्लैक कलर उहो आहे जेको हर इंसान खे सूट कंदो आहे हा इहा सुहिणो ॻाल्हि लॻंदो आहे। हक़ीक़त आहे इहा बिल्कुलु भले उहो रंग जो भले थोरो सांवरो हुजे हा, उहो बि पाईंदो इहो त- उनखे बि माशाल्लाह मतलब तव्हां इहो चओ था शिराज इहो रंग मूंखे जो तव्हां सावरो। न माशाल्लाह ज़बरदस्त अच्छा वरी कॉलर असां सां गॾु मौजूद आहिनि हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम मुंहिंजी कॉल ड्रॉप थी वई जी, जी, बिल्कुलु तव्हांजी कॉल- पंहिंजी गेस्ट खे तबसुम भेण खे वेलकम कयूं था शो में जी जी ऐं असांजी फरमाइश आहे अगरि उहे ॿुधाइण चाहिनि था शमन साहब जो आहे अॼु कींझर ते केॾी बंदर ते वाह। ॿुधाइण चाहिनि था बिल्कुलु बिल्कुलु तव्हांजी बिल्कुलु, फरमाइश बिल्कुलु। तव्हां थोरो गुनगुनाए ॿुधायो असांखे अच्छा मां अगरि इहो नथो अचे मूंखे त मां पोइ पंहिंजी फरमाइश खे गुनगुनाए सघां थी जी जी जेको तव्हांजी दिलि करे बिल्कुलु जी मुंहिंजो ज़ामिन अली जो सॉन्ग आहे हा तू भली दिलरुबा आहा। नाज़ कर देर वाह, वाह। कर तू भली दिलरुबा नाज़ कर देर कर वाह, 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 वाह। जबरदस्त। ए तेरी सोच कर जिंदगी मुख्तसर वाह, वाह। तू भली दिलरुबा नाज़ कर देर कर वाह 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 अदी माशाल्लाह जबरदस्त अदी बेहतरीन तव्हां में इलाही घणो कॉन्फिडेंस आहे ईअं ई कॉन्फिडेंस सां पंहिंजो बरक़रार रखो मूंखे ख़बर त कॉन्फिडेंस तव्हांजी शो खे ॾिसी ज़बरदस्त कॉन्फिडेंस थो अचे ऐं मुंहिंजी दिलि जेकी मां तव्हांजी शो में एंट्री अची कयां बसि वाह 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 मतलब असां ॿिन्हिनि खे मूंखे ऐं शिराज खे ॾिसी तव्हांखे कॉन्फिडेंस ईंदो आहे वाह वाह ज़बरदस्त ज़बरदस्त वॾी महिरबानी वॾी हाणे अचूं था Thank you so much. तबसुम साहिबा ॾे त हींअर असांखे तव्हां कहिड़ो गीत था ॿुधायो हींअर गीत शमन अली मीरा अलीअ जो सॉन्ग उस्ताद साईं जो ॿुधायो जेका हाणे तव्हांजी। फरमाइश थी उस्ताद आहे साईं जी छा फरमाइश- ॻाल्हि फरमाइशूं बि अचनि थियूं। उस्ताद बिल्कुलु। साईं जा सभु जेके आहिनि शिराज पूरी सिंध उन्हनि जी फैन आहे हा, उन्हनि जा बिल्कुलु, सॉन्ग्स जेके आहिनि बिल्कुलु। उहे सदा बहार सॉन्ग्स आहिनि अल्लाह मौला उन्हनि खे शादो आबाद रखे केटी आमीन, बंदर। आमीन, आमीन। आमीन अचुकी झरत केटी बंदरत थर नंगरते तोखे जिया में जायो माडींदुम तुझे अदब में उथी बीहंदुम मुते डी कंदे मेहरबानी पोत वहवा थी वेंदी जानी अचुकी झरत केटी बंदरत थर नंगरते अचुकी झरत केटी बंदरत थर नंगरते तोखे जिया में जायो माडी तुझे अदब में उथी बीहंद मुते डी कंदी मेहरबानी पोत वहवा थी वेंदी जानी अचुकी झरत केटी बंदर थर नंगरते अचुकी झरत केटी बंदर थर नंगरते मुझे मोर पिरी शहजोर पिरी तो ता जाने भी कांदे से घोर पिरी मुझे मोर पिरी शहजोर पिरी तो ता जाने भी कांदे से घोर पिरी मुसनी हो पे जो तू निभाई दे मुखे पाँच गली सालाई दे थी खत्म परेशानी पोत वहवा थी वेंदी जानी अचुकी झरत केटी बंदरत थर नंगरते अचुकी झरत
वाह 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 माना ही तव्हां फरमाइश पूरी कई फरमाइश पूरी कई उन्होंने फरमाइश कई इन करे तव्हां थोरो ॿुधायो मतिलबु हिकिड़ो अस्ताई हिकिड़ी अस्ताई हिकिड़ो अंतरो जी फरमाइश पूरी कई तव्हां ठीकु आहे त फरीदा जी जेको आहे शिराज फरमाइश हुई जी हाँ। ऐं पूरी करे छॾी फरमाइश जी हाँ सो ॿियो ॿुधायो तबसुम ज़िंदगी में छा पियो हले ॿियूं मतिलबु सिंगिंग खे थोरो परे रखे करे छा मतिलबु ज़िंदगी में एक्टिविटीज़ आहिनि बस जिंदगी हले थी पई ना ज़िंदगी हले पई हले पई अच्छा तव्हां ईअं ई खिलण आयो या हिते मां आहियां ईअं खिलणी अच्छा, हर ॻाल्हि ईअं में आहे। खिलंदी आहियां हर ॻाल्हि में खिलंदा आहियो माना अगरि केरु बीमार आहे त उन ते बि तव्हां खिलंदा आहियो न बीमार थी अच्छा ज़बरदस्त। खिलण ते यादि आयो मतिलबु तव्हां घर में मतिलबु एज़ अ हाउस वाइफ तव्हां कीअं आहियो हाउस वाइफ माना भाईजान सां कीअं आहियो तव्हां माशाल्लाह सही है वो तो हाणे उनकी ख़बर हूंदी मां त सही मतिलबु तव्हां विढ़ंदा आहियो या खिलंदा आहियो उन्हनि न सां हूंदो आहे प्यार मोहबत आहे न प्यार मोहबत चलो वॾा ख़ुशि नसीब आहिनि असां ईअं ई दुआ था कयूं हर मर्द ख़ुशि हुजे छो जो इहे असां लव मैरिज आ माशाल्लाह माशाल्लाह वाह 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 लव मैरिज आहे जी जी तव्हांखे ऐं- उन्हनि किथे ॾिठो हुयो अदा फर्स्ट मुलाक़ात माना पंहिंजी सॼी बिरादर में पाण में हुयूं न असां पंहिंजा ई आहिनि अच्छा हा जी त हुननि तव्हांखे पसंदि कयो या तव्हां हुननि खे हुननि मूंखे पसंदि हुननि तव्हांखे पसंदि कयो वाह 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 पोइ तव्हां एक्सेप्ट बि करे छॾियो या थोरो माना टाइम ॾिनो हुननि खे त माना बस एक्सेप्ट करणो पियो न एक्सेप्ट करणो पियो हुननि जी वफ़ा एतिरी हुननि जो प्यार एतिरो वाह वाह सुठो कयव तमामु बहितरीनु ऐं कॉलर्स बि असां सां गॾु मौजूदु आहिनि अस्सलाम वालेकुम अस्सलाम वालेकुम हेलो अस्सलाम वालेकुम अदा वालेकुम अस्सलाम अदा शिराज जो ॻाल्हाए जी बिल्कुलु अदा शिराज पे ॻाल्हायां सिंध म्यूज़िक मां जी ख़ुशि आहियो तव्हां ॿियो ख़ैर आहे त ठीकु आहे भाऊ अल्हम्दुलिल्लाह साईं तव्हीं ॿुधायो कीअं आहियो ख़ुशि आहियो अच्छा सभ खां पहिरियों दादा पंहिंजी जेको टीवी जो वॉल्यूम आहे उनखे घटि कयो छो जो तव्हांखे आवाज़ सम्झ में न ईंदी त पोइ ॻाल्हाइण में मज़ो कोन्हे अल्लाह ख़ुशि रखंदो साईं जी साईं सरल ओके साईं महिरबानी महिरबानी मुंहिंजी रिक्वेस्ट आहे जेतिरा बि असांखे कॉलर्स जेके आहिनि असांजे प्रोग्राम में कॉल्स कनि था त प्लीज़ पंहिंजे टीवी जो वॉल्यूम जेको आहे उहो तव्हां बंदि कंदा कयो छो जो तव्हांखे आवाज़ ॿुधण में न ईंदो सम्झ न ईंदी त पोइ असांखे बि मज़ो न ईंदो ॻाल्हाइण हा में सो बिल्कुलु जी त शादी त तव्हां ॿुधायो त लव मैरिज हुई त हाणे जेको आहे तव्हांजी शादी खे केतिरा साल थी विया आहिनि मुंहिंजी शादी खे तक़रीबन 16-17 साल 16-17 साल थी विया आहिनि त उन 16-17 साल में तव्हां कॾहिं नाराज़ थी पंहिंजे जेको आहे माइटनि में विया हो न न न कोन वियो कोन विया हो अहिड़ो कॾहिं ॾींहुं आयो न छो जो त माना जाते ई पेका उते ई सावरा हा हा रुसी काॾे वञे माण्हू रुसी काॾे वञे हा पर अहिड़ो कोई माना थियो बि न आहे त माना जीअं थींदो आहे झेड़ा झगड़ा या अहिड़ो कुझु बि न अहिड़ो कुझु बि न आहे माना अच्छा तव्हांजे हस्बैंड जो तव्हांजो पंहिंजो पर्सनली कोई फेवरेट गीत हूंदो जेको तव्हांखे माना कॾहिं कॾहिं ईअं दिलि सां चवंदा हूंदा त हीअ असांखे झूंगारे ॿुधायो हुन कॾहिं न मूंखे कॾहिं बि न चयो कोई अथऊं? गीत माना तव्हांजा गीत न ॿुधाइनि चवंदी आहियां त हू ॿुधंदो आहे जी लेकिन कॾहिं ईअं पाण न चयो थिए त ॼण मूंखे कोई फरमाइश कयो या अच्छा। मतिलबु ॿुधायो कोई गीत चलो उन्हनि कोई अहिड़ो गीत ॿुधायो जेको असां उन्हनि खे डेडिकेट कयूं तव्हांजी मतलब तव्हांखे त ख़बर हूंदी हुननि खे कहिड़ो सॉन्ग पसंदि आहे उहो असांखे सॉन्ग ॿुधायो जी वाह वाह छीनी जे जोड़ वही दिल बर जवा पहजे नसीबन के छिनी जे जोड़ वे दिल भर चवा पहजे नसीबन के छिनी जे जोड़ वे दिल भर चवा पहजे नसीबन के हसे खुशियूं सभई मुखा रखी राज़ी रखी बन के
ता भी धिकार छॾे सभई फ़ाइदा विसार छॾे दर पंहिंजे ता भी धिकार छॾे रुवारियो थी मिठा माण्हू असां जहिड़नि अजीबनि खे रुवारियो थी मिठा माण्हू असां जहिड़नि अजीबनि खे चिनी जंहिं जोड़ में दिल भर चवां पंहिंजे नसीबनि खे दिल जो पको वाही विसारे वेठो यको वाही दिल जो पको वाही विसारे वेठो यको वाही अकबरली ओठो चवे असां जहिड़नि गरीबनि खे अकबरली ओठो चवे असां जहिड़नि गरीबनि खे चिनी जंहिं जोड़ में दिल भर चवां पंहिंजे नसीबनि खे हसे ख़ुशियूं सभई मूंखां रखी राज़ी रकीबनि खे चिनी जंहिं जोड़ में दिल भर चवां पंहिंजे नसीबनि खे वाह 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 तमाम प्यारो गीत है सैड सॉन्ग हुयो सैड सॉन्ग डेडिकेट कंहिंखे कयो तव्हां इहो डेडिकेट कयो आहे मां पंहिंजे कज़न खे पंहिंजे कज़न खे जी जी हस्बैंड के त नथा चई सघूं चिनी में जोड़ दे त नाज़रीन अॼु जो एपिसोड तमामु ज़बरदस्त थी रहियो आहे त केॾां न वञो अचूं था हिकिड़ी शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ वेलकम बैक नाज़रीन सिंध म्यूज़िक में तव्हांखे दिलि सां ॿीहर भली कार चऊं पिया अॼु वारो एपिसोड तमामु बहितरीनु थी रहियो आहे छो जो तबस्सुम नाज़ साहिबा असां सां गॾु मौजूदु आहिनि माशाल्लाह तमामु प्यारा प्यारा गीत ॿुधाया अथऊं ऐं मां इहो त तव्हांखे सवाल करणु चाहियां त तव्हांजो जेको जॉनरा आहे हर आर्टिस्ट जो हिकिड़ो जॉनरा फेवरेट हूंदो आहे माना ख़ुशी वारा गीत लाड़ी ऐं इन टाइप जा मतिलबु तव्हांजो कहिड़ो फेवरेट स्टाइल आहे मूंखे ज़्यादातर गीत माना गम वारा ई वणंदा आहिनि घणा गम वारा सॉन्ग इलाही वणंदा आहिनि सैड सॉन्ग माना ज़्यादा अच्छा पर तव्हांजी जेका आवाज़ जी टोन आहे न माना सेरनि वारी टोन आहे ख़ुशी वारा गीत माना घणा सूट कंदा इहे ख़ुशी वारा मां एॾा ॿुधा कोन ज़्यादातर माना सैड सॉन्ग माना मूंखे ज़्यादा पसंदि त उनजो को राज़ आहे छा पोयां गमन जो न अहिड़ो कुझु बि न आहे बसि इहे वणंदा आहिनि अच्छा 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 सही बस कंहिंजा फेवरेट जॉनरा हूंदो आहे हर आर्टिस्ट जो पंहिंजो ऐं माशाल्लाह जेके तव्हां पाण ॻाल्हि कई उस्ताद जेके तव्हांजा रुहानी उस्ताद आहिनि उन्हनि जा गीत बि तव्हां सैड ई ॿुधाया असांखे सैड हा बिल्कुलु बिल्कुलु अच्छा तबस्सुम इहो ॿुधायो त सिंध में मतिलबु कहिड़े कहिड़े शहरनि में तव्हां लाइव इवेंट्स करे रहिया आहियो सिंध में अंदरूनी सिंध इहो सॼी जी जी तकरीबन पूरी सिंध में हैदराबाद दादू हैदराबाद वाह वाह ज़बरदस्त जी कॉलर भी मौजूद आहिनि हेलो अस्सलाम वालेकुम खुश आयो पियो खैरा थी वालेकुम अस्सलाम ठीक ठाक बिल्कुलु तव्हांजे साम्हूं वेठा आहियूं तव्हां ॿुधायो तव्हां कीअं आहियो अल्हम्दुलिल्लाह तव्हांजी दुआयूं नदी अरंजियूं अदा शिराज जी खुशाम ऐं अदी बि आई आहे असांजी जी जी अदा बिल्कुलु बिल्कुलु शिराज साहब तमामु माशाल्लाह इन जोड़े वेठा आहिनि तो यार महिरबानी नज़र न को बचावई असांजी दुआ थी अल्लाह पाक तोखे महिरबानी साईं महिरबानी साईं या तव्हां जूं नज़रूं आहिनि ऐं मौला अल्लाह मौला तव्हांखे बि शादो आबाद रखे ख़ुशि जो साईं कहिड़े शहर खां तालुक़ु आहे तव्हांजो सर मां अमीर जान पेचू फिर सिंध मुस्लिम सोसाइटी कराची
कराची में वाह 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 भली कार था चऊं तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम में का फरमाइश करणु चाहींदव या पंहिंजी आवाज़ में कुछ गुनगुनाए ॿुधाईंदव? गुनगुनाए भी ॿुधाईंदा शहर अती जे नाले सां नाज़ साहब जे नाले सां तव्हां माशाअल्लाह जेको ॿिन्हिनि जी जोड़ी असांखे वणंदी आहे प्रोग्राम कंदो आहे। थैंक यू सो मच। थैंक यू साईं, थैंक यू साईं, महिरबानी जी त कुछ ॿुधायो। इहो आहे अती के मां चवंदमि नाज़ साहब खे त असांजे जेको आहे इहो सिंध जेको आहे डे अचे थो कल्चर डे। जी 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 हा बिल्कुल उन्हीं जे बारे में को कलाम ठाहियो अथई, अगरि ठाहियो अथई त उहो ॿुधाए ॾियो साईं। तव्हां कुझु ॿुधायो पंहिंजे सिंध जे हवाले सां, हाँ कल्चर डे जे हवाले सां कुझु। साईं चवां थो त सिंध मुंहिंजी अमां वाह वाह तुंहिंजे लाइ जीअं वाह वाह जेसिताईं हयाती आहे उनजे लाइ जींदासीं, जिथे बि हूंदासीं उनजा हूंदासीं। हा बेशक साईं, बेशक ईअं ई आहे साईं, बिल्कुलु ॿुधाईंदासीं तव्हांखे। बाक़ी अदी जे लाइ हिकिड़ो शेर आहे। जी हा। थोड़ी देर और बैठो अदी चली तो जाओगी, इतना बता के जाओ फिर कब आओगी। हाय हाय आहा हा वाह 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 वाह। अच्छा इहो अदा मुंहिंजे लाइ शेर हुयो या तबस्सुम जे लाइ हुयो? जी अदी तबस्सुम जे लाइ हुयो। वाह 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 साईं, वाह साईं, माशाअल्लाह अल्लाह याती जो आवाज़ वणंदो आहे तमामु बहितरीन आहे। माशाअल्लाह सिंध जो नाज़ आहे। जी हा साईं बिल्कुलु, सिंध जो नाज़ तव्हांखे लक़ब ॾेई छॾियो माशाअल्लाह, बिल्कुल बहितरीन। वाह वाह इंशाअल्लाह अल्लाह इनके मक्के मदीने जा दीदार नसीब कंदो। आमीन आमीन। वॾी वॾी महिरबानी साईं, ख़ुशि जो आबाद जो। वॾी महिरबानी। ऐं बिल्कुलु बिल्कुलु कल्चर डे बि जेको आहे अञा महीनो पियो आहे कल्चर डे में। 7 डिसंबर ते जेको आहे असांजो कल्चर डे आहे, सो असां भरपूर तरीक़े सां हमेशह वांगुरु जीअं हर साल मल्हाईंदा आहियूं ईअं ई मल्हाईंदासीं। बिल्कुलु मल्हाईंदासीं बिल्कुलु जी। अच्छा मुंहिंजो तव्हां ॿिन्हिनि सां सवाल आहे, तव्हां आहियो कोमल नाज़, तबस्सुम नाज़, नाज़ जो छा राज़ आहे? नाज़ जो मतिलबु इहो तव्हांजो लक़ब आहे, छो जो हर आर्टिस्ट को हिकिड़ो लक़ब बि हूंदो आहे। न मां त तव्हांखे जेको ॿुधायां त नाज़ मां इन करे पंहिंजो नालो रखियो छो जो मूंखे पंहिंजे पाण ते नाज़ आहे। ओ हा 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 वाह 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 वाह। अच्छा ऐं तबस्सुम नाज़ तव्हांजो छा आहे? असांखे पंहिंजे पाण ते नाज़ न आहे, बसि इहे लक़ब आहे नाज़। वाह 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 माशाअल्लाह। नाज़ न आहे। अच्छा तबस्सुम साहिबा, अगरि तव्हां सिंगर न हुजो हा त तव्हां छा हुजो हा? हाउस वाइफ आहियूं ऐं उहे बि हाउस वाइफ ई हुजो। उन खां अलावा माना का एक्टिविटी जेका थींदी आहे लेडीज़, मतिलबु को हेल्थ डिपार्टमेंट में माना कीअं कुझु? हेल्थ डिपार्टमेंट डॉक्टर हुजो हा या ॿियो कुझु? डॉक्टर वॉक्टर जो कोई न शादी खां पहिरियां थी पुछां मां तव्हां खां। शादी खां पहिरियां अगरि शादी खां पहिरियां लॉयर जो शौक़ु हुयो त माना मां लॉयर थियां। लॉयर वकील थियो आहे। लेकिन लॉयर जे लाइ त ॻाल्हाइणो पवंदो आहे, तव्हां त ॻाल्हायो कोन पिया। त पोइ इन करे ई त नथा ॻाल्हाए सघूं। अच्छा लॉयर थियासीं न। वाह 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 ज़बरदस्त ज़बरदस्त। त हाणे छा था ॿुधायो तव्हां असांखे? हाणे तव्हांखे ॿुधायां थी तमामु सुठो गीत आहे। जी जी इहो मीर मोहसिन आहे सऊदीअ खां, शाइर आहे, तमामु सुठो शाइर आहे, उनजी इहा शाइरी आहे। जी सही पेश कजे। पेश कजे इंशाल्लाह सभिनि खे पसंदि ईंदो। ज़रूर ज़रूर बिल्कुलु ईंदो। तो सा दिल लगी तो ही सनम तू ही जाने जा ना तुम हो जो जन्मा तो सा दिल लगी तो ही सनमा तो सा दिल लगी तो ही सनमा तू ही जाने जा ना तुम जो जन्मा तू ही जाने जा ना तुम जो जन्मा उभर दो ना
दोई ना है तो सा दिल लगिया तू ही सनमा तो सा दिल लगिया तू ही सनमा तू ही जाने जाना तुम जो जन्मा तू ही जाने जाना तुम जो जन्मा तो सा दिल लगिया तू ही सनमा तो सा दिल लगिया तू ही सनमा तू ही जाने जाना तुम जो जन्मा तू ही जाने जाना तुम जो जन्मा तो सा दिल लगिया तू ही सनमा तो सा दिल लगिया तू ही सनमा तू ही जाने जाना तुम जो जन्मा तू ही जाने जाना तुम जो जन्मा तो सा जो हेडो प्यार थी वयो हा तो सा जो हेडो प्यार थी वयो हा हर धड़कन ते तुझो ना थी वयो हर धड़कन ते तुझो ना थी वयो तो सा दिल लगिया तू ही सनमा तो सा दिल लगिया तू ही सनमा तू ही जाने जाना तुम जो जन्मा तू ही जाने जाना तुम जो जन्मा वीर मोहसिन खे विसारे न छॾ जा वीर मोहसिन खे विसारे न छॾ जा दिल पे जिया मां धिकारे न छॾ दिल पे दिया धिकारे न छॾा तुझे ले जिए थो परदेस में हूँ तुझे ले जिए थो परदेस में हूँ नई प्यार पे है जो पो विसारे न छॾ नई प्यार पे है जो को विसारे न छॾा तो सा दिल लगिया तू ही सनमा तो सा दिल लगिया तू ही सनमा तू ही जाने जाना तुम जो जन्मा तू ही जाने जाना तुम जो जन्मा तू ही जाने जा
वाह 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 ज़बरदस्त सो ॾाढो मज़ो आयो ज़बरदस्त सॉन्ग तव्हां ॿुधायो थोरो ॾुखियो हुयो पर तव्हां सुठो निभायो त ब्रेक जो टाइम बि थी वियो आहे नाज़रीन त हिते वक़्तु थियो आहे हिकु नंढड़ी साही जो साही खां पोइ वरी पंहिंजे प्रोग्राम खे कंटिन्यू कंदासीं वेलकम बैक नाज़रीन सिंध म्यूज़िक में तव्हांखे ॿीहर भली कार चऊं पिया उम्मीद कयूं था अॼु वारो एपिसोड तव्हां भरपूर इंजॉय कयो हूंदो असां त पर्सनली ॾाढो इंजॉय कयो आहे छो जो ॻाल्हि जेका कोमल शुरूआत में हिकिड़ी ॻाल्हि कई त असांजो डायरेक्टर साहब चेंज थी विया आहिनि जेके तमामु माना फंकी आहिनि थोरा असांखे ॾाढो इंजॉय था कराइनि ऐं मूंखे ईअं लॻो त मूंखे माना थोरो प्रेशराइज़ हुयुसि मां पर ॾाढो मज़ो अचे थो माशाल्लाह ऐं असांजी गेस्ट साहिबा जेके आहिनि उन्हनि खे बि तमामु घणो मज़ो आयो हूंदो उम्मीद कयूं था कीअं लॻो अॼु वारो एपिसोड तव्हांखे तमामु ज़बरदस्त तमामु सुठो जी जी ॾाढो इंजॉय कयो माशाल्लाह असां नओं डायरेक्टर तव्हांखे डायरेक्टर तव्हांजो माशाल्लाह कमाल आहे बाबा कमाल आहिनि न अच्छा शोभी भाई जी तरफ़ अचूं था तव्हां शोभी भाई जे बारे में छा चवणु चाहींदव छो जो लाइव तक तव्हां खोड़ सारो ॻायो हूंदो शोभी भाई सां तव्हांखे कीअं फील आयो शोभी भाई माशाल्लाह ज़बरदस्त तमामु सुठो हा बेहतरीन बेहतरीन माशाल्लाह बेहतरीन माशाल्लाह शोभी भाई असांजा मास्टर आहिनि उस्ताद आहिनि अल्लाह मौला ईअं इन्हनि खे शादो आबाद रखे ऐं असांजी शो जी जान आहिनि बल्कि ऐं नाज़रीन तव्हांजो बि इलाही थोरा थोराइता आहियूं बल्कि हर वीक असां इहो ई इंतज़ारु कंदा आहियूं त जल्द सां जल्द सूमर ऐं अंगारो अचे ऐं असां पर्सनली कोमल बि मूंखे चवंदी आहे शिराज सूमर कॾहिं ईंदो असां पंहिंजी प्रैक्टिस कयूं असां पंहिंजे नाज़रीन खे एंटरटेन कयूं त इलाही खोड़ सारो जेको तव्हांजो फीडबैक मिलंदो आहे प्यार मिलंदो आहे ॾाढो ख़ुशि थींदा आहियूं असां हुन सां बिल्कुलु ऐं अॼु जेको आहे मूंखे बि ॾाढो मज़ो पियो अचे छो जो असांजे जेके डायरेक्टर आहिनि उहे जेको असांखे कन में माइक लॻल आहे में एतिरी मस्ती ज़फ़र जिस्कानी साहब ज़फ़र जिस्कानी साहब बिल्कुलु ऐं एॾो माना खिलाइनि था ऐं असां जेको असां जेको गेस्ट आहे उहे ॻाइनि थियूं था उहो विच विच में असांखे मस्ती मज़ाक कनि था त उन ते असां जेको आहे खिलूं था छो जो मूंखे खिल इलाही ईंदी आहे अच्छा आई थिंक कॉलर्स भी कढनि असां हां अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम जी मुंहिंजी भेण केर पिया ॻाल्हायो किथां पिया ॻाल्हायो ॻाल्हाए शदात कोट का लारे शदात जी कीअं आहियो लारे बाबा ठीकु आहियो अल्हम्दुलिल्लाह तव्हांजी दुआ आहे तव्हां ॿुधायो ठीकु आहियो अल्हम्दुलिल्लाह मां बिल्कुलु ठीकु ठाक आहियां तव्हां ॿुधायो अॼु वारो एपिसोड तव्हांखे कीअं पियो लॻे असांजो माशाल्लाह माशाल्लाह ज़बरदस्त थो लॻे का फरमाइश करणु चाहींदव जी जी अॼु फरमाइश कंदासीं बाबा चयो आहे त फरमाइश कयो तव्हांखे चवंदासीं त मुंहिंजे बाबा जी फरमाइश ज़रूरु पूरी कजो जी ॿुधायो फरमाइश जी तू ॿुधायो ही सॉन्ग बाबा चयो आहे त चवनि ॿुधाइनि ही कारो वॻो यारो मूंखे इश्क पारायो आहे ही मुंहिंजे बाबा जी फरमाइश आहे ज़रूरु पूरी कजो वाह ही कारो वॻो बिल्कुलु थोरो गुनगुनाए ॿुधायो कोमल तव्हां पंहिंजी आवाज़ में कारो वॻो तव्हांखे पातल आहे मां चयां थी चलो मां तो गीत ॿुधायां हा शोभी भाई स्केल तव्हांखे लाइव ॿुधायूं था लारे जी 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 कयूं वता कारो वॻो फिटो चैन आराम कयूं वता कारो वॻो फिटो चैन आराम तरफ़ाए इश्क़ नाम मिलियो आहे मुर्तज़ा खे ही कारो वॻो यारो ही कारो वॻो यारो हो मूंखे इश्क परायो ॿी ॻाल्हि न ॿी ॻाल्हि न धारियनि जो को ॾुख न आहे धारियनि जो को ॾुख न आहे पंहिंजनि हीरो वारियो ॿी ॻाल्हि न ॿी ॻाल्हि न ॿी ॻाल्हि न ॿी ॻाल्हि न महिरबानी ओके लारे थैंक यू सो मच थैंक यू ख़ुशि हुजो आबाद हुजो थैंक यू सो मच त मां चाहियां थी शिराज त जेको आहे कुझु सवाल मां चवां थी कयूं थोरो म्यूज़िक जे हवाले सां हा बिल्कुलु बिल्कुलु राग तव्हांखे कहिड़ो पसंदि आहे राग मूंखे सूफ़ी राग सूफ़ी राग पसंदि आहे बिल्कुलु ज़्यादा ज़्यादा जी जी
अच्छा सूफ़ी स्टाइल में माना काफ़ी माना इन्हनि खे जॉनरा पसंदि आहे सूफ़ी वारो ऐं राग तव्हां मुंहिंजो पर्सनली अगरि ॻाल्हि कजे त फेवरेट जेको राग आहे हिकु त पंहिंजी सिंध जो राणो राग माशाल्लाह मुंहिंजो फेवरेट आहे उनखां अलावा भैरवी कल्याण रागनि जी छा ॻाल्हि कजे कमल राग सभु राग सदाबहार राग असांजे जेके सिंधियुनि जा जेके राग आहिनि उहे सभु ई फेवरेट आहिनि ऐं सभु जेके राणो मुंहिंजो बि फेवरेट आहे। वाह 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 बिल्कुलु। राणो तव्हांजो फेवरेट आहे पोइ तव्हां खां राणो ॿुधूं छा शाम त उअं ई थी वई आहे मुंहिंजे ख़्याल में भले ॿुधूं जी जी। राणे में कहिड़ी शइ ॿुधाइणु पसंदि कंदव असांखे? उस्ताद मिरालीअ जो इहो सॉन्ग आहे न कहिड़ो वारो? राणो अच्छा राणो नालो बि आहे पर राणो राग बि आहे राग राणो आहे न जी। कहिड़ो आहे उस्ताद साईं जो? उस्ताद साईं जो आहे त जेको तव्हांखे अचे थो तव्हां जेको मूंखे अचे थो मां उहो ॿुधायां थी तव्हांखे ठीकु आहे। जेको तव्हांजी प्रैक्टिस आहे जेको तव्हां हिते उहो ॿुधायो। राग त अनगिनत राग आहिनि खोड़ सारा राग आहिनि। अच्छा मां फरमाइश कयां थी तबस्सुम खे त मूंखे हो वारो सॉन्ग ॿुधाइनि दिल जा बादशाह पिरी। वाह 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 ज़बरदस्त 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 बहितरीन ठीकु आहे जी। कोमल जी फरमाइश थी ना। दिल जा बादशाह पिरी नथी का परवाह पिरी दिल जा बादशाह पिरी नथी का परवाह पिरी थोरी मोहब्बत जेला सिकायो थी साह पिरी दिल जा बादशाह पिरी नथी का परवाह पिरी दिल जा बादशाह पिरी नथी का परवाह पिरी थोरी मोहब्बत जेला सिकायो थी साहु पिरी दिल जा बादशाह पिरी नथी का परवाह पिरी दिल जा बादशाह पिरी नथी का परवाह पिरी। क्या कहना शोभी भाई? बादशाह पिरी नथी का परवाह पिरी दिल जा बादशाह पिरी नथी का परवाह पिरी।
नथी का परवाह फिरी दिल जा बादशाह फिरी नथी का परवाह फिरी थोरी मोहब्बत जेला सिकायो थी साह फिरी दिल जा बादशाह फिरी नथी का परवाह फिरी दिल जा बादशाह फिरी नथी का परवाह सनम दिल जो है साफ सनम ओ राहु जो इल्ताफ सनम दिल जो है साफ सनम सजा छाड़ी थोड़े आके हेड़ो गुनाह फिरी जा बादशाह फिरी नथी का परवाह फिरी दिल जा बादशाह फिरी नथी का परवाह फिरी थोड़ी मोहब्बत जेला सिकायो थी साह फिरी दिल जा बादशाह फिरी नथी का परवाह फिरी दिल जा बादशाह फिरी खोड़ सारो मज़ो आयो असां ॾाढो एंजॉय कयोसीं माशाल्लाह बाबा ईअं मज़ो न आयो हाणे तव्हांजो वारो आहे तव्हां बि कुझु ॿुधायो असांखे मज़ो आयो असां ताईं ॿुधो था हाणे कोमल जो ऐं तव्हांजो आहे वारो हाणे तव्हां ॿुधायो असां तव्हांजो बि आवाज़ ॿुधणु अच्छा हे दिल सां मना इहा रिक्वेस्ट जी जी इहा दिल सां रिक्वेस्ट आहे अच्छा मां त ॿुधाए चुका हाणे कोमल जी वारी आहे न तव्हां ॿई ॿुधायो अच्छा ॿई ॿुधायूं जी बिल्कुलु तव्हांखे ॿुधाईंदासीं बिल्कुलु ॿुधाईंदासीं बिल्कुलु ॿुधाईंदासीं सभु खां पहिरियों तव्हांखे प्रोग्राम कीअं लॻो असांजो तमामु ज़बरदस्त ऐं तमामु सुठो ऐं ॾाढी दिलि ख़ुशि थी ॾाढी दिलि ख़ुशि दिलि ख़ुशि थी कहिड़ी ॻाल्हि ते दिलि ख़ुशि थी दिलि इन ॻाल्हि ते ख़ुशि थी त एॾो माशाल्लाह ज़बरदस्त प्रोग्राम आहे तव्हांजो ऐं ॾाढो सुठो प्रोग्राम आहे ज़बरदस्त ईंदा रहंदा कयो माशाल्लाह तव्हांजो बि आवाज़ ॾाढो सुठो आहे अञा मां चवां थी त सिखिया तव्हां वठो ऐं जेको आहे अञा टाइम ॾियो पंहिंजी रियाज़त खे पंहिंजे जेको आहे रिहर्सल कयो रियाज़ कयो टाइम ॾियो त अञा माशाल्लाह आवाज़ तव्हांजो कमाल आहे तव्हांजो पिच आहे उहा इलाही मथे आहे सो थैंक यू सो मच तव्हां असांजे प्रोग्राम में पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी आया आहियो थैंक यू सो मच ऐं वीवर जेको आहे असांजे प्रोग्राम जो जेको आहे वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुची चुको आहे वरी सुभाणे जेको आहे असां हिकु नए आर्टिस्ट सां गॾु हिकु नए प्रोग्राम सां गॾु तव्हांजे अॻियां हिते हाज़िर थींदासीं तेसि ताईं मूंखे ऐं मुंहिंजी टीम खे ॾींदा इजाज़त अल्लाह हाफ़िज़ पर वेंदे वेंदे तव्हांखे असां ॿुधाईंदासीं हिकु ख़ूबसूरत कलाम जी माइक हा मारे 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 धार कयो भली मारे 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 धार कयो भली मारे
मारे मारे धार कयो भली मारे 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 धार कयो भली मारे जेरे जुदा थे जोड़ न मोला अहिड़ो ॾींहुं ॾेखारे मारे 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 धार कयो भली मारे 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 धार कयो भली मारे केॾी भी कर कोशिश कोई छॾणा मोर न आहियूं माण्हुनि जे ताबे दड़के खां डिॼणा कोन न आहियूं केॾी भी कर कोशिश कोई छॾणा मोर न आहियो माण्हुनि जे ताबे दड़के खां डिॼणा मोर न आहियो रुआरे 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 धार कयो भली मारे रुआरे 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 ॾिसूं था केरु रुआरे जेरे असां में थियनि जुदायूं इहो नामुमकिन ना करियूं हिक ॿिए सां बेवफ़ायूं इहो नामुमकिन ना जेरे असां में थियनि जुदायूं इहो नामुमकिन ना करियूं हिक ॿिए सां बेवफ़ायूं इहो नामुमकिन ना तारे 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 मोला बेड़ो तारे मारे 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 धार कयो भली मारे आफ़ताब जोड़े जा मुझी रग रग में शामिला कंबर शहर वारा प्यारा तू मुझी मंजिला आफ़ताब जोड़े जा मुझी रग रग में शामिला कंबर शहर वारा प्यारा तू मुझी मंजिला तारे 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 मोला मुश्किल उतारे मारे 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 धार कयो भली मारे 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 धार कयो भली मारे 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 धार कयो भली मारे सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंह TV HD
ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।